जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। ख़बर बिलासपुर मां आहे, जंहिंजो विषय आहे त आनंद मेले में जादूगर लाल लिखायईं पंहिंजे जादू जो जौहर। त पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत, युवा विंग, महिला विंग ऐं समस्त वार्ड पंचायतुनि जे तत्वाधान में बिलासपुर में पहली बार संयुक्त रूप सां आनंद मेले जो भव्य आयोजन कयो वियो। श्री झूलेलाल मंगलधाम तिफरा बिलासपुर में कार्यक्रम की शुरुआत समाज के इष्ट देव भगवान झूलेलाल जन की मूर्ति ते माल्यार्पण करे आरती करे कई वई। सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित किया वया, जैमें 12 ग्रुपन भाग वरतो। ॿारनि, युवा युवतियुनि ऐं महिलाउनि अलॻि अलॻि ग्रुप ठाहे करे अलॻि अलॻि वेशभूषा में सिंधी भजननि में, सिंधी गीतनि में हिक खां बढ़ी करे हिकु पंहिंजी प्रतिभा जा जौहर ॾेखारिया। अखियुनि में पट्टी बंधी करे म्यूज़िक जी धुन ते सिंधी सेज जो प्रदर्शन कयो। हिन खे ॾिसी करे उपस्थित सभिनी माण्हुनि तारीफ़ कई। अलॻि अलॻि ग्रुप में पंहिंजे अलॻि अलॻि प्रदर्शन सां माण्हुनि जो मन मोहे वरितनि। जज जे रूप में सुनीता खत्री ऐं नीतू गिदवानीअ सभई ग्रुप जे डांस खे ॾिठनि, नृत्य खे ॾिठनि ऐं वॾी मुश्किल सां फर्स्ट, सेकेंड, थर्ड जो चुनाव कयो वियो। प्रथम रहियो सिंधु ग्रुप, ॿियो रहियो झूलण जी प्यारो ऐं टियों स्थान मिलियो अमर लाल जा प्यारा। बाक़ी ग्रुपनि खे प्रोत्साहन पुरस्कार ॾिनो वियो। हिन आनंद मेले जो आकर्षण जो केंद्र रहियो जलगांव मां आयल मशहूर जादूगर जे लाल, जेको पब्लिक में घुमी घुमी करे पंहिंजे जादू जो प्रदर्शन कयनि ऐं मंच में पंहिंजे जादू जा जौहर ॾेखारियनि। जंहिं कपिड़नि जे अलॻि अलॻि टुकड़नि खे जोड़े करे तिरंगो झंडो ठाहिणु, अलॻि अलॻि रंग बिरंगी फुलझड़ी निकारणु, जादूअ सां टेबल खे हवा में मथे करणु ऐं अन्य मनमोहक जादू जे प्रदर्शन सां माण्हुनि जो मन मोहे वरितनि। हिन आनंद मेले में कई खाइण पीअण जा बि व्यंजन जा बि स्टॉल लॻाया विया हुआ, जीअं चाट, गुपचुप, पाव भाजी, बर्गर, नमकीन जा स्टॉल, खाइण पीअण जा स्टॉल, सिंधी व्यंजन स्टाइल ऐं सभिनी जा रेट नॉर्मल रखियल हुआ, ताकी वधीक खां वधीक जनता लाभ खणी सघे। ॿारनि लाइ झूले गेम्स जो बि आयोजन कयो वियो हुयो। वॾी संख्या में समाज जे माण्हुनि सां परिवार शामिल थी करे हिन आनंद मेले जो आनंद उठायो। अचण वारे माण्हुनि लाइ लकी ड्राव बि कयो वियो, जंहिंमें 13 लकी ड्राव निकारिया विया। मंच संचालन रेखा आहूजा, गरिमा साहनीअ कयो। आभार व्यक्त कमल बजाज कयो। हिन बहितरीन कार्यक्रम खे सफल ठाहिण में पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जा संरक्षक देवीदास वाधवानी, प्रकाश क्वालानी, डी आहूजा, किशोर गेमनानी, अर्जुन तीर्थानी, प्रभाकर मोटवानी, अध्यक्ष PN बजाज, महामंत्री कमल बजाज, धनराज आहूजा, हरीश भगवानी, गोवर्धन मोटवानी, जगदीश संतानी, रमेश लालवानी, नानक राम खटूजा, नंदलाल पुरी, शंकर मनचंदा, युवा विंग जा अध्यक्ष अभिषेक विधानी, महामंत्री नीरज जग्यासी, कोषाध्यक्ष विक्की कोटवानी, भारतीय सिंधु सभा जी राष्ट्रीय महामंत्री श्रीमती विनीता भावनानी, प्रदेश महामंत्री गरिमा साहनी, नगर अध्यक्ष श्रीमती कंचन मलघानी, श्रीमती रेखा आहूजा, श्रीमती मोनिका सिदारा, चंदा ठाकुर, कीर्ति सीरवानी, भारती सचदेव आदि सभिनी सदस्यनि जो विशेष योगदान रहियो। जय झूलेलाल।